जी फरा बिल्कुल अवांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु असीं जना अस्पताल जे ॿाहिरियां बीठा आहियूं। ही जना अस्पताल जो सर्दखानो आहे जिथे गुज़िरियल जेको आहे सो मंझंदि जो जेको जहाज़ किरण वारो वाक़ियो पेश आयो हो, उन अफ़सोसनाक वाक़े में तक़रीबन 97 जेके माण्हू आहिनि उन्हनि जा लाश जेके आहिनि उहे मिलिया आहिनि, जॾहिं त उन में टोटल 99 ऐं 7 जेके आहिनि मुलाज़िम हुआ, जिन मां अञा लाश जेके आहिनि उन्हनि जी ॻोल्हा उते जारी आहे। 97 जेके लाश आहिनि उहे जना अस्पताल ॾांहुं उमाणिया विया हुआ, पर हाणे उहे लाश हितां जेके आहिनि उहे खणाया विया आहिनि। उहे एधी ऐं छीपा जा जेके सर्दखाना आहिनि उन्हनि में रखिया विया आहिनि, जंहिंमां 27 ॼणनि जी सुञाणप थी चुकी आहे। बाक़ियुनि जी अञा सुञाणप न पई थिए, छाकाणि त केतिरा ई लाश बल्कि तमामु घणा लाश उहे आहिनि जेकी बिल्कुलु ई सड़ी ख़ाक थी चुका आहिनि। DNA टेस्ट ज़रिए ई उन्हनि जी सुञाणप थी सघे थी, ॿियो को बि उन्हनि जो हल कोन्हे को, जंहिंजे करे उन्हनि जा जेके वारिस आहिनि उहे एधी ऐं छीपा जेके सर्दखाना आहिनि उते बि पहुतल आहिनि, जॾहिं त जेके कंट्रोल रूम ठाहिया विया आहिनि उन्हनि सां बि राब्ते में आहिनि। हिते तक़रीबन सॼी राति जेको आहे सो उन्हनि जा वारिस जेके आहिनि, जेके फ़ौत थी विया आहिनि, जेके शहीद थी विया आहिनि, उन्हनि जा वारिस हिते मौजूदु हुआ। जॾहिं हितां उहे लाश खणाया विया आहिनि, जंहिंखां पोइ हिननि जा वारिस हितां हलिया विया आहिनि। हिन वक़्तु असीं ॿाहिरि बीठा आहियूं। जना अस्पताल जो ही सर्दखानो आहे। हिते जेको आहे सो एधी ऐं छीपा जा रज़ाकार वक़्तनि ब वक़्तनि हिते अचनि था, छाकाणि त जेके फ़ौत थी वियल जूं चादरूं ऐं कपिड़ा जेके हुआ उहे बि हिते पियल हुया, कुझु घड़ियूं पहिरियों उहे बि हितां खणी विया आहिनि। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें मौजाना तौर जेके आहिनि उहे 2 ॼणा सिर्फ़ु बची सघिया आहिनि। बाक़ी जहाज़ में जेकी बि अंदरि सुवार हुआ उहे जेको आहे सो बिल्कुलु ई उन में शहीद थी विया आहिनि, पाण शहीद ई चई सघूं था, शहीद थी विया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे सो सॼे शहर में जेको माहौल आहे उहो सोग वारो माहौल आहे। जी।